घर वेठे घणा करो सरतियूं संग समा घर वेठे घणा करो सरतियूं सिखो सेखारियो जे हफ़्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तव्हां सभिनी खे भली कार। शागिर्द साथियो, को बि ख़याल, का बि सोच, को बि फ़िक्र हिकिड़ी ॿोलीअ मां कंहिं ॿी ॿोलीअ में तर्जुमो थी सघे थो, पर का ॿोली बज़ाते ख़ुदि कंहिं ॿी ॿोलीअ में तर्जुमो नथी थी सघे। आसान लफ़्ज़नि में हीअं त कंहिं बि ॿोलीअ जो पंहिंजो लहजो, उन जो रस चस, उन जो शाहकारपुणो, उन जे लफ़्ज़नि जो जड़ाव, उन जी लिसानी ख़ूबसूरती, उहा कंहिं ॿी ॿोलीअ में तर्जुमो नथी थी सघे। ऐं शागिर्द साथियो, जेकॾहिं का रिपोर्ट हुजे, को सादो पैगाम हुजे, त उहा अञा बि ॿी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं का तख़लीक़ हुजे ऐं उन ई में बि शाइरी हुजे, त पोइ ओहो त सिर्फ़ हिकिड़ो सादो सूदो उन मां पैगाम ई तर्जुमो करे सघिजे थो, शाइरीअ खे मुकमल तौर ते तर्जुमो नथो करे सघिजे। लतीफ़ आलमी शाइर आहे, सरताज आहे शाइरनि जो, सो उन जो पैगाम तोड़े जो दुनिया जे ॿियनि केतिरियुनि ई ॿोलियुनि में तर्जुमो थी पूरी दुनिया ताईं फैलिजी चुको आहे, पर असीं सिंधी इन नाते सां इन करे बि ख़ुशनसीब आहियूं जो असीं सिंध में ॼावा आहियूं ऐं उहा ॿोली जंहिंमें लतीफ़ पंहिंजो कलाम तख़लीक़ कयो आहे, उहा ॿोली असांजी मादरी ॿोली आहे, ॼाए ॼम खां असांजे कननि में ॿुरंदी रही आहे। उन जो हुस्न, उन जो रस चस ऐं उन जी ख़ूबसूरती, उन जे लफ़्ज़नि जो जड़ाव, उन जो लहजो, उहो त असांखे ॼाए ॼम खां अता थियल आहे, बल्कि नसलनि खां अता थियल आहे। त लतीफ़ जी शाइरी तोड़े जो समूरी दुनिया ताईं फैलिजी चुकी आहे, पर उन जी लज़्ज़त ऐं उन जो सुरूर जेको सिंध में ॼमण जे करे, बहसियत सिंधी हुजण जे करे तव्हां ऐं असां माणियूं था, उहो सुरूर, उहा लज़्ज़त दुनिया जी ॿी का बि क़ौम माणे नथी सघे। शागिर्द साथियो, अॼोके प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। अॼोके प्रोग्राम में कुझु शागिर्द साथियुनि पारां लतीफ़ जा बैत बि मोकिलियल आहिनि, जेके असां शामिल कंदासीं, पर उन खां पहिरीं हलूं था उन बैत ॾे जेको असां अॼु अव्हां जे लाइ चूंड कयो आहे। पाड़े हुआ तामाम नूर न पुछया, तीला लिया मोरे सर खिन
लतीफ़ सरकार हिन बैत में हिक अहिड़े माण्हूअ जो ज़िक्र करे थो जेको वक़्तु गुज़री वञण खां पोइ हथ मलींदे नज़र थो अचे। अफ़सोस रुगो वक़्तु गुज़री वञण जो न आहे, पर अफ़सोस उहो बि आहे त जेको साणस मसलो हो, जेको खेसि मर्ज़ हो, उन जा तबीब, उन जा इलाज कंदड़ उन खां परे न हुआ, उन जे पाड़े में ई हुआ, उन खां वेझा हुआ, पर हुन कॾहिं उन्हनि सां का ॻाल्हि ई न कई ऐं नतीजे में उहे सूर नासूर बणिजी पिया। लतीफ़ जो बैत वरजायूं था, पाड़े वेज हुआ, यानी जेके वेज हुआ, जेके डॉक्टर हुआ, ॼाणंदड़ हुआ, उहे मुंहिंजे पाड़े में ई हुआ। तामूं मूर न पुछिया, पर मूं कॾहिं उन्हनि सां को ज़िक्र ई न कयो, उन्हनि खां का पुछाई न कई। तेला ही पियाम, तॾहिं ई त पिया, उन करे ई त पिया, मोरे सर अखियुनि में, यानी अखियुनि में मोरे सर पिया, मोतिया पइजी विया। शागिर्द साथियो, हीअ त हुई लतीफ़ जे हिन बैत जी लफ़्ज़ी माना, ज़ाहिरी माना, पर इन बैत में लतीफ़ सरकार जेको पैगाम थो ॾिए सो ही आहे त कंहिं को बि मसइलो हुजे, का बि ॻाल्हि हुजे, उहा आसे पासे ओरियो माण्हुनि खां पुछा करियो उन बाबति। जेकॾहिं तव्हां पुछा कंदव त मुमकिन आहे त उन्हनि सवालनि जा जवाब, उन्हनि मसइलनि जा हल ॼाणंदड़ के तव्हांखे पंहिंजी भर में ई मिली वञनि। जेकॾहिं तव्हां ईअं न कयो त पोइ मुमकिन आहे त तव्हांजा उहे मसइला वधी नामुमकिन ताईं पहुची वञे ऐं वक़्तु गुज़री वञे ऐं पोइ तव्हां वटि पछताव खां सवाइ ॿी का शइ न रहे। सो शागिर्द साथियो, ईअं बि हूंदो आहे, जाम सारा माण्हू असांजे आस पास अहिड़ा मौजूदु हूंदा आहिनि जेके असांजी तबियत जा हूंदा आहिनि, जिन सां वक़्तु गुज़ारे असां ख़ुशियूं माणे सघूं था, कुझु ॼाण पिराए सघूं था। पर अफ़सोस आहे जो हिन एॾे जदीद दौर में बि जॾहिं माण्हू दुनिया जी हिकु कुंड खां ॿी कुंड ताईं जे माण्हू सां त ॻाल्हाए सघे थो, पर नतीजो इहो आहे जो हू भर में वेठल भाव सां बि नथो ॻाल्हाए। त लतीफ़ सरकार ख़बरदार थो करे त तव्हां ॻाल्हायो, तव्हां पंहिंजा मसाला बयानु करियो ऐं पोइ इन सां ई मुमकिन आहे त उहे माण्हू तव्हांखे तव्हांजे वेझो ई मिली वञे। ऐं हिन दौर में ही दौर त लतीफ़ जी ॻाल्हि जी अञा बि वधीक तस्दीक थो करे, छाकाणि जो ही दौर ग्लोबल विलेज जो दौर आहे, बल्कि दुनिया हाणे ग्लोबल विलेज बि न पर ग्लोबल फैमिली बणिजी चुकी आहे। सो कई ॾाहा माण्हू दुनिया जी कंहिं बि कुंड में हुजनि, उन्हनि ताईं असांजी रसाई मुमकिन आहे, आसान आहे। सो हिन दौर में घटि इन ॻाल्हि जी गुंजाइश न आहे जो असां माठ रहूं ऐं पंहिंजे पाण ताईं महदूद रहूं ऐं पंहिंजी पर में परेशान थींदा ऐं लुछंदा पुछंदा रहूं। शागिर्द साथियो, हिन ई बैत में जेका ख़ासि ॻाल्हि शागिर्द साथियुनि जे लाइ आहे सा हीअ त जेका शइ तव्हांखे नथी सम्झ में अचे, को सवाल, को हिसाब, को नज़रियो, का बि ॻाल्हि जेकॾहिं तव्हांखे नथी सम्झ में अचे त पाड़े वेझ हुआम, तव्हांजे पाड़े में ई, तव्हांजे स्कूल में ई अहिड़ा ॾाहा उस्ताद मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछो, पंहिंजूं ॻाल्हियूं लिकायो न रुगो
उस्तादनि खां, पर आउं त चवंदुसि शागिर्दनि खां बि, छाकाणि जो असां इहो ॾिठो आहे त जाम सारा ॿार शागिर्दनि खां बि पुछा न कंदा आहिनि। जॾहिं आउं पंहिंजे क्लास में का ॻाल्हि सम्झाईंदो आहियां ऐं पोइ ॿारनि खां पुछंदो आहियां त बाबा तव्हां सम्झी चुका, त पोइ सभु ॿार चवंदा आहिनि हा साईं सम्झी चुकासीं। पर जॾहिं उहो साॻियो ई सुवालु असां वरजायूं था या का टेस्ट वठूं था, त पोइ उन जो नतीजे में अंदाज़ो इहो थो थिए त के थोरा ई शागिर्द हूंदा आहिनि जेके ॻाल्हि खे मुकमल तौर ते सम्झी चुका हूंदा आहिनि। त पोइ शागिर्द साथियो, बहितर ईअं आहे त पंहिंजो वक़्तु न विञायो, पंहिंजे उस्तादनि खां पुछा करियो, पंहिंजे भर में वेठल ज़हीन शागिर्दनि खां बि घबरायो न, उन्हनि खां बि पुछा करियो। तव्हां जेको सुवालु न अचे उन्हनि खां पुछा करियो, घबरायो न। ईअं ई तव्हां शयूं सिखी सघंदा। बल्कि हीअ त दुनिया, मूं वरी बि चयो त ग्लोबल विलेज आहे, तव्हां किथां बि सिखी सघो था। सो अहिड़े नमूने सां ऐं ॿिया जेके शागिर्द ज़हीन शागिर्द आहिनि उन्हनि खे बि आउं इहा ॻाल्हि चवंदुसि त यादि रखो, ॼाण अणॼाण जी अमानत आहे। जेके शयूं तव्हां सम्झो था उहे जेकॾहिं सम्झो था त पासे वारो शागिर्द नथो सम्झे, त उहा ॼाण उन जी अमानत आहे, उन ताईं पहुचायो, उनखे उहा ॻाल्हि तव्हां सम्झायो। इन सां उहा ॻाल्हि अञा तव्हांखे वधीक ज़हन नशीन थींदी ऐं अहिड़ी रीति उहा अमानत बि उन ताईं पहुची वेंदी। ॼाण अमानत आहे, उन में ख़यानत न करियो। ऐं यादि रखो, जेके शागिर्द पुछण खां घबराइनि था त बाबा वक़्तु गुज़री वेंदो, वक़्त खे विञायो न। मता ईअं न थिए जो तव्हां चओ त तीलाह पियाम मोड़ी सर अखियुनि में। ऐं लतीफ़ जे बैत मां सिर्फ़ु अखियूं ई ॿ अखियूं न सम्झो जिस्मी। लतीफ़ इल्म जे अखियुनि जे बारे में चवे थो, ॾाहप दानाई शऊर जे अखियुनि जे बारे में चए थो। उन अख जी ॻाल्हि थो करे जंहिंखे असां इंसान जी टी अख था चऊं, यानी इल्मु। त ईअं न थिए जो तव्हांजो इल्मु कमज़ोर थिए, तव्हांजी ॾाहप जो नूर ख़तमु थिए ऐं तव्हां फ़िक्री तौरु नाबीन थी वञो। त पंहिंजी फ़िक्री नज़र खे सेहतमंद रखण जे लाइ हिक ॿिए खां पुछो ऐं पोइ सम्झो। का बि अहिड़ी ॻाल्हि जेका नथा सम्झो सा बिना कंहिं घबराहट जे कंहिं खां बि पुछो। पाण खां वॾे खां त छा, पर पाण खां नंढे खां बि पुछो। ऐं यादि रखो त तव्हां बि ज़हीन थी सघो था। कुदरत वारे सभिनी जे ॿारनि जे मथनि में मिजालो साॻी मिक़दार में रखियो आहे। असांखे उमेदु आहे त असांजी हीअ ॻाल्हि तव्हांखे सम्झ में आई हूंदी। लतीफ़ जो पैगाम तव्हां ताईं पहुतो हूंदो। लतीफ़ खे पढ़ो, परखियो ऐं परोड़ियो। इन ॻाल्हि ते अमल करियो। शागिर्द साथियो, हाणे अचो त उन्हनि शागिर्दनि जा बैत ॿुधूं था जिन असां ॾे मोकिलिया आहिनि। अखर पढ़ अलफ जो बिया वर्क सब विसार अंदर तू उजार पना पना साहिब तुझे साहिबी अजब थी सुन पन्ना बोनी पातार में पहन तारी तू जे कर अची ता मेरिया ईमान लहा सोही सोहू सो जल सो अल्लाह सो पिरी सो पसा सो वेरी सो वारो। शागिर्द साथियो, ही हुआ कुछ बैत जेके असां ॾे कुछ शागिर्द साथियनि मोकिलिया हुआ। तव्हां बि असां ॾे लतीफ़ सरकार जो को बि बैत चूंड करे सुठी अदायगी तलफ़ुज़ ऐं लहजे में पढ़ी करे असां ॾे हिन नंबर ते व्हाट्सअप करे सघो था। तव्हांजी महिरबानी। मोकिलायूं था साॻिए ॾींहुं ऐं साॻिए वक़्त ताईं जे लाइ। जीए लतीफ़। अलो मियाला